वास्ते सादर साहब जे दर मिले कभी दर ते वञणा जो छा मतलब है दर जो गदा दर पण जीवन खैर मथा पिटणा जो छा मतलब बिना हुक्म अलिया जे बातिल थी पानी सागर सानी दा बने नी दा मा पा गम करे सारे नी सारे नी पानी सागर सारे नी सारे नी सारे पानी सागर गम पानी सारे सानी दा बनी दा गम करे सगम पानी सारे सानी दा बनी दा गम करे सगम पानी सारे सानी दा बनी दा गम औलादे अली असांजे अथई दुश्मनी औलादे अली असांजे अथई दुश्मनी त नमाज़ पढ़ण जो छा मतलब है दर जो गदा दर पण जीवन खैर मथा मिलण जो छा मतलब तस्वर जे न आए दिल में इहो तस्वर जे न आए दिल में त सजदन ॾियण जो छा मतलब है दर जो गदा दर पण जीवन खैर मथा मिलण जो छा पढ़त सही जेका नामे अलीअ ते थे थी ख़त्म आयतुल कुर्सी पढ़त सही जेका नामे अलीअ ते थे थी ख़त्म कोई बि इसमे आज़म जी ख़बर न थई कोई बि इसमे आज़म जी खबर न थई त कुरान पढ़ण जो छा मतलब है दर जो गदा दर पण जीवन खैर मथा मिलण जो छा शिकवा करण जो छा मतलब अगर सब कुछ खाली जे करता मिले
करता मिले करते वजन गुल अहिड़ी तरह पिया हवा मिलगन ओ हाथ करे कोन करे ॻाल्हियूं त अलाए कहिड़ियूं अथनि ॻाल्हियूं त अलाए कहिड़ियूं अथनि कोहा पियो करे कोन करे गुल अहिड़ी तरह पिया हवा